नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर भरिसां कुंभ ॻोठ पठाण मोहम्मद जामरो में ॿिनि पोरियतनि जे घर के बाहि लगी वई है। बाहि में अलतल सड़ी रख थी वियो है। इतला मिलण बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाण पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो है। इन हवाले सां असां राब्तो कयो राणीपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख सां। जी नदीम, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो ला त कुंभ थाणे जी हद ॻोठ पठाण मोहम्मद जामड़ो में ॿिनि ॻोठाणनि जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। पोरियत बरकत जामड़ो ऐं लियाकत अली जामड़ो जे घरनि खे अचानक बाहि लॻी वई, जंहिं सबबु घरनि में पयल अल थड़ सड़ी रख थी वियो। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते साबितो आंदो, जॾहिं त बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। बाहि मुतासिरनि वस वारनि खे मदद जी अपील कई आहे। जी, वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।